दोस्तों असां जेके प्रॉब्लम्स हल करे रहिया आहियूं उहे आहिनि रेशोज़ जा। हाणे असां रेशो जो हिकु ऑलरेडी प्रॉब्लम हल करे चुका आहियूं पार्ट नंबर 2 जो। हाणे हे पार्ट नंबर 2 आहे प्रॉब्लम नंबर 2 जो। हाणे हे प्रॉब्लम हल कीअं थींदो अचो ॾिसूं। हाणे जेके असांजा पहिरां प्रॉब्लम्स हुया उन में जेके हुया माना जेको आहे सो असांखे बी गिवन हूंदी ऐं उते बी जो वैल्यू डिफरेंट हूंदो। हाणे हे जेके असांजा प्रॉब्लम्स आहिनि उन में छा आहे असांजो एक्स जो वैल्यू डिफरेंट आहे। हाणे जेके पहिरां हुया उन में छा हुई बी डिफरेंट हुई, हाणे छा आहे एक्स डिफरेंट आहे। हाणे अचो ॾिसो त एक्स रेशो वाई, एक्स रेशो वाई रेशो ज़ेड ये असांखे फाइंड करिणो आहे। हाणे त असांजे एक्स जो जेको वैल्यू गिवन आहे उहो आहे असांजो 5 ऐं वाई जो जेको वैल्यू गिवन आहे उहो आहे असांजो 7 ऐं हिते असां वरी जेको हिन रक़म ते ईंदासीं त एक्स जो वैल्यू असांजो 11 आहे ऐं ज़ेड जो जेको वैल्यू असांजो आहे उहो आहे 13। जी दोस्तों हाणे असांखे फाइंड छा करिणो आहे, असांखे फाइंड करिणो आहे एक्स रेशो वाई रेशो ज़ेड। त हाणे इहे फाइंड करण जे लाइ असां छा कंदासीं त हे जेके असांजा वैल्यूज़ गिवन आहिनि त हिन खे असां पाण में ज़रब कंदासीं ऐं हिन खे हिन सां ज़रब कंदासीं, जॾहिं त हिन खे असां हिन सां ज़रब कंदासीं त 5 ज़रब 11 ऐं रेशो हीअ रेशो जेका हिते ॾिनीसीं ऐं 11 ज़रब 7 रेशो 5 ज़रब 13। हाणे 5 खे जॾहिं 11 सां ज़रब कंदासीं त 5 यारो 55, 7 यारो 77, 5 तेरो 65। त दोस्तों असांजी जेका एक्स रेशो वाई रेशो ज़ेड थी उहा बराबरि थींदी असांजी 55 रेशो 77 रेशो 65। जी दोस्तों हाणे एक्स रेशो वाई रेशो ज़ेड फाइंड करण जो इहो प्रोसेस आहे जॾहिं असांजी एक्स जो वैल्यू डिफरेंट हुजे। हाणे जॾहिं एक्स जी वैल्यू डिफरेंट हुजे त हे तरीक़ो अप्लाई कंदासीं, जॾहिं बी जो वैल्यू डिफरेंट हुजे त उहो जेको प्रोसेस आहे उहो मां तव्हांखे अलॻि ॾसे चुको आहियां। जी दोस्तों जेकॾहिं का ॻाल्हि नथी सम्झ में अचे तव्हां कमेंट में पुछी सघो था।